नमस्कार। अज असां MA प्रीवियस में रखियल शाह साहब जा 4 सुर जंहिंमां सुर सोरठ जे बारे में पढ़ंदासीं। सुर सोरठ में राजा राय ॾियाच ऐं राजा अनिराय जो किस्सो ॿुधायल आहे। हिन किस्से सां शाह साहब हिकु रूहानी राज़ ॿुधायो आहे। हिन किस्से जे ज़रिए हिकु रूहानी माना ॿुधाई आहे। अॼु उन जे बारे में पढ़ंदासीं। सुर सोरठ में शाह साहब ॿुधायो आहे त कंहिं ज़माने में जूनागढ़ ते राजा राय ॾियाच नाले हिकु राजा राज कंदो हो। खेसि हिकु बे औलाद भेण हुई, जंहिं हिकु ॾींहुं हिकु फ़क़ीर खां ॿार लाइ दुआ घुरी। दरवेश चयुसि त तोखे हिकु पुटु ॼमंदो, पर उहो तुंहिंजे भाउ जो सिर वठंदो। इहो ॿुधी राय ॾियाच जी भेण ॾाढो पशेमान थी, परेशान थी, पर होनीअ खे केरु टाळे न सघंदो आहे। ठीकु 9 महीननि खां पोइ उन दरवेश जी दुआ क़बूल पई ऐं संदसि भेण खे हिकु पुटु ॼाओ। पर बर वक़्तु ई संदसि भेणसि उन ॿार खे हिकु संदूक में विझी दरिया शरण करे छॾियो। हू संदूक दरिया में वहंदो राजा अनिराय जे मुल्क में निकितो, जिते हिकु चारण ऐं ज़ाल खे हथु आयो। हुननि उन ॿार खे उन संदूक मां कढी पालियो ऐं उन नालो रखियऊं बीजल। बीजल जॾहिं वॾो थियो, जवान थियो, त जंगल में माल चारण लॻो। हिकु ॾींहुं बीजल खे हिकु ॾाढो सुहिणो मन मोहींदड़ आवाज़ु ॿुधणु आयो। जॾहिं उन पासे वियो त ॾिठईं त हिकु वण ते हिकु चंगु वाद्य यंत्र लटकियो पियो आहे, जेको कंहिं मिरुअ जे आंडनि मां ठहियलु आहे। उन चंग जो आवाज़ु एॾो त सुहिणो मोहींदड़ हो जो आसे पासे जा पशु पखी बि उहा आवाज़ु ॿुधी करे ऐं मोहित थी करे उते हलिया ईंदा हुआ। बीजल उहो चंग खणी वरितो ऐं घर खणी आयो हो। तंहिं वक़्तु ई कुदरत सां जंहिं वक़्तु बीजल ॼाओ हो, राजा अनिराय खे बि हिकु धीअ ॼाई। उहा धीअ, उन धीअ खां राजा अनिराय खे अॻई 60 धीअरूं हुयूं, जंहिंजे करे राजा गुस्से में अची उन धीअ खे हिकु संदूक में विझी दरिया शरण करे छॾियो। उहा संदूक भुल उॾंदी राजा राय ॾियाच जे मुल्क में वञी निकिती, जिते रत्ने नाले हिकु कुंभर खे हथु आई। कुंभर बि बे औलाद हो, त उन धीअ खे खणी ॾाढे लाॾ प्यार सां पालियईं ऐं नालो रखियईंसि सोरठ। सोरठ जॾहिं सामाणी जवान थी त उनजी सुंदरता एॾी न सुहिणी हुई जो उनजी सुंदरता जी हाक सॼे मुल्क में फैलिजी वई। जॾहिं राजा अनिराय खे उनजी सुंदरता जे बारे में पतो पियो त उन रत्ने खां संदसि संग घुरियो, पर इहो ख़बर न हुअसि त हीअ उनजी धीअ आहे। पर जॾहिं रत्नो ॼञ खणी वियो पिए, तॾहिं राजा राय ॾियाच खे पतो पियो त राजा राय ॾियाच कावड़ करे ऐं रत्ने खां सोरठ वठी पंहिंजे हवेलीअ में रखियईं। अनिराय खे जॾहिं इहा ख़बर पई त अनिराय खे ॾाढो गुस्सो लॻो ऐं उन बर वक़्तु ई वॾो लश्कर पाण सां करे जूनागढ़ ते चढ़ाई कई। पर 12 महीना घेरे रखण खां पोइ बि उनखे का शोभा हासिलु कोन थी, का जीत हासिलु कोन थी ऐं
आख़िरकार निराश थी वापसि पंहिंजे मुल्क मोटी आयो। मुल्क में मोटंदे ई हुन हिकु सोन जे अशरफियुनि ऐं हीरनि जवाहरातनि सां भरियल थाल घुमाईंदे मुल्क में इहो ढिंढोरो विझायो त जेको बि मूंखे राजा राय ॾियाच जो सिर आणे ॾींदो उनखे मां ही थाल भेंट कंदसि ऐं इन खां सवाइ बि कुझु खपेसि उहो बि ॾींदोमांसि। इहो ॿुधी ॿीजल जी ज़ाल मुड़ुस जी गैर हाज़िरीअ में उहो थाल वठी रखियो ऐं ॿीजल जे अचण खां पोइ उनखे सॼी ॻाल्हि करे ॿुधाईं। ॿीजल बि लाचार थी उहो पाण सां चंग खणी करे ऐं जूनागढ़ ॾांहुं रवानो थियो। जूनागढ़ जे महल वटि हुन पंहिंजो चंग वॼायो। उन जी मधुर आवाज़ ॿुधी करे राजा खेसि पंहिंजे महल में घुराए वरितो ऐं ॿीजल बि उनखे सुठो सुर वॼाए वॼाए ॿुधाए मोहित करे छॾियो ऐं राजा राय ॾियाच खेसि घणेई इनाम आछा। नेठि ॿीजल हथ जोड़े राजा राय ॾियाच खे वेनती कई त मूंखे माल न घुरिजे पर तो सखीअ जो सिर घुरिजे। तूं सखी आहीं ऐं मुंहिंजी इहा इच्छा पूरी कर। राजा राय ॾियाच बि बिना सोचे सम्झे ऐं उन सुरनि ते मोहित थी करे पंहिंजो सिर हथनि सां लाहे करे ऐं राय ॿीजल खे ॾेई छॾियो। ॿीजल सिर खणी राजा अनिराय जे अॻियां रखियो। अनिराय जी दिलि खे इहो ॾिसी ॾाढी चोट लॻी ऐं ॿीजल खे चयईंसि त तोखे धिकार आहे जो तो थोरी लालच जे पुठियां हेॾे सखी ऐं सभा जे राजा जो सिर वरितो आहे। इहो ॿुधी ॿीजल खे ॾाढो ॾुख थियो ऐं पंहिंजी ग़लतीअ जो अहसासु थियसि। हू जूनागढ़ ॾांहुं दौड़ियो। उते पहुची ॾिसे थो त सोरठ बाहि में पाण खे विझी सती थी रही आहे। पोइ पाण बि आग में टिपो ॾेई फना थी वियो, भस्म थी वियो। हिन सुर में शाह साहब हिन कहाणीअ जे रस्ते असांखे रूहानी माना ॿुधाई आहे त राय ॾियाच जेको आहे उहो हिकु आज्ञाकारी तालिब जे रूप में आहे ऐं ॿीजल हिकु मुर्शिद जे रूप में ॿुधायो वियो आहे त मुर्शिद जंहिं महिल असांखे ॻुझा राज़ ॿुधाए थो ऐं राग ॿुधाए करे असांजे दिलि जे अंदरि उहा रूहानी रोशनी जाॻाए थो त असांखे बि राजा राय ॾियाच वांगुरु पंहिंजे मुर्शिद ते सभु कुझु क़ुर्बान करे छॾणु खपे। पंहिंजो सिर बि कपे ॾियणु खपे ऐं पंहिंजो पाण खे फना करे छॾणु खपे। जॾहिं असां ईअं कंदासीं त असांखे मुर्शिद मिली वेंदो ऐं असां उन सां हिकु थी वेंदासीं। ही जेको सुर आहे उहो सौराष्ट्र में वधीक ॻायो वेंदो आहे ऐं शाह साहब ही पंहिंजो पाण खे राय ॾियाच ॿुधायो आहे ऐं शाह साहब ही पंहिंजो पाण खे ॿीजल ॿुधायो आहे। जेॾी महिल असां पंहिंजो रूहानी रोशनी सां वाबस्ता था थियूं त असांखे ॿियो कुझु बि ॾिसणु नथो अचे, रुॻो पंहिंजो मुर्शिद पंहिंजो मालिक ई ॾिसण में थो अचे ऐं उन में ई पंहिंजो सभु कुझु उन जे मथां फना था करे छॾियूं ऐं असां पंहिंजे मुर्शिद खे प्राप्त करे सघूं था। अॼु एसि ताईं पढ़ंदासीं, सुभाणे अॻिते। धन्यवाद।